अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान हिमोर जो सभ खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक़्त जूं हेडलाइंस। पार्लियामेंट की कौमी सलामती कमेटी पारां पाबंदी मडल तहरीक तालिबान पाकिस्तान सां ॻाल्हियुनि वारे अमल की निगरानी लाइ पार्लियामेंटी मेंबरनि ते बदल शेयरिंग कमेटी जोड़ण ते इतफाक़। पार्लियामेंट की कौमी सलामती कमेटी जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ इन कैमरा इजलास जारी। आर्मी चीफ DGI पढ़ई वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर मुराद शाह समेत सियासी अस्करी ऐं पार्लियामेंट क़यादत शरीक मुल्क की मजमूई क़ौमी सलामती की सूरत हाल समेत अहम मामलनि ते ख़यालनि जी ॾेवट। वज़ीर आज़म मुल्क की मौजूदा सूरत हाल खां कमेटी खे आगाही ॾिनी। अस्करी क़यादत तरफ़ां पाबंदी मडल तहरीक तालिबान पाकिस्तान सां ॻाल्हियुनि बाबति अॻुवाई खां आगाह कयो वियो। इजलास में मुल्की दाख़िली ऐं वॾी सतह ते मुल्क खे इम्कानी तौर ते पेश ईंदड़ ख़तरनि खां आगाही ॾिनी वई। पाक अफ़गान सरहद ते इंतज़ामी मामलनि ते पिणु ब्रीफिंग। कराची समेत सिंध के मुख्तलिफ शहरन में बे ॾींहुं बि बरसात। सूबाई राजधानी के मुख्तलिफ इलाइक़नि में किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात। सदर आहे चंद्रीगढ़ रोड, सिंध असेंबली रोड, साइट एरिया, नासमाबाद, औरंगी टाउन, गुलशन इकबाल, सादी टाउन, लयारी टाउन, बहरान टाउन, कोरंगी, कायदाबाद, क्लिफ्टन ऐं डिफेंस समेत मुख्तलिफ इलाइक़नि में मींहुं वसियो। रोड रस्तनि ऐं हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। कंबर, बदीन, ठटो, मीरपुर भठोरो, सामारो, मातली, थाणू, बुलाखान, कुनरी, ठरी मीरवा ऐं ॿियनि शहरनि में बि वसकारे सबबि माण्हुनि में सराय बरसात पवंदे ही मुख्तलिफ इलाइक़नि में बिजली बंद थी वई। अर्बन बिल्डिंग जो ख़दशो ज़ाहिर। मुस्नद खाते चौमासे जी बरसातनि जो नओं अलर्ट भी जारी करे छॾियो। हलंदड़ हफ़्ते कराची, मीरपास, दादू, ठटो ऐं बदी में तूफ़ानी बरसातुनि जो इम्कान। इस्लामाबाद ऐं पंजाब के मथां इलाइक़नि में तूफ़ानी बरसातुनि ॿोॾ आणे छॾी। नाला लही टुटण जो ख़तरो। पानी की सतह खतरनाक हद ते वधी वई। कटारिया वटा पानी की सतह 15 फुट ताईं रिकॉर्ड। गवालमंडी वट पानी की सतह 9 फुट रिकॉर्ड कई वई। इस्लामाबाद के सेक्टर H13 ऐं रावलपिंडी के हेठाहीं वारनि इलाइक़नि में बरसाती पानी घरनि अंदर दाख़िल थी वियो। वासा पारां पानी जी निकाल हेवी मशीनरी पिणु पहुचाई वई। ख़तरे जा सायरन भी वॼाया विया। इमदादी सरगर्मियुनि लाइ पाक फौज जा दस्ता अलर्ट। बलूचिस्तान के मुख्तलिफ इलाइक़नि में तबाही करे अब्दुल्ला जे इलाइक़े तुबा चकज़ई में ॿोॾ जी वहकिरे धनार ऐं 200 ढोरनि खे लोढ़े छॾियो। रोड रस्ता उखड़ी पिया ऐं पुलियूं तबाह थी वयूं। कोयटा में इमरजेंसी लागू। पेट्रोलियम ऐं तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर मुस्तक़ मलिक चयो आहे त IMF सां मामला हफ़्ते ॾेढ में तय थी वेंदा। मुल्क महफ़ूज़ हथनि में आहे। हू अॻिते वधी रहिया आहिनि। इक़्तिसादी तौर ते थोरियूं सख़्तियूं आहिनि। रब पाक बहितर कंदो। बिजली जो बुनियादी टैरिफ मरहलेवार 70 रुपया 91 पैसा फी यूनिट वधाइण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तवानाई वज़ारत की समरी जी मंजूरी ॾेई छॾी। ज़रीअनि मूजिब 1 जुलाई खां बिजली 3 रुपया फी यूनिट 50 पैसा महांगी कई वेंदी। ॿिए मरहले में बिजली अगस्त खां वधीक 3 रुपया 50 पैसा, अक्टूबर खां 92 पैसा फी यूनिट वधाए वेंदी। इंटेलिजेंस शेयरिंग की बुनियाद पर कार्रवाई करते हुए कराची में कालादम BLF बलूचिस्तान लिबरेशन फ्रंट के स्लीपर सेल के कमांडर दाद बख्श उर्फ शोएब उर्फ अली के मोरखा 4/7/2022 को हॉक्स बे मारीपुर रोड कराची से गिरफ्तार किया और अपनी तंजीम के कमांडर खलील बलोच उर्फ मूसा के हुक्म पर PLA के दिए गए मुख्तलिफ टारगेट्स की रैकी करता रहा है। खुदकश हमलावर खातून के शोहर डॉक्टर हैबिस्तान बशीर और दूसरे इंतहाई अहम दहशतगर्द
जेब से कराची में मुलाकातें की और मुकम्मल राब्ते में रहकर कराची यूनिवर्सिटी में मौजूद चाइनीज पर हमले को पाए तकमील तक पहुंचाने में मदद की। कराची यूनिवर्सिटी में चीनी शहरियन ते आबादी धमाके में मुलविस चैनी किरदारनि जी सुञाणप थी वई। हमले में मुलविस BLF कमांडर दाद बख्श के 4 जुलाई ते आक़िबे मां गिरफ्तार कयो वियो। सूबाई वज़ीर शर्जील नामे सिंध हुकूम जे तर्जुमान मुर्तज़ा वाहब कानून लागू कंदड़ इदारनि जे अमलदारनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे दहशतगर्दनि औरतुनि ऐं शागिर्दनि जो ब्रेन वॉश करे ऐं दबा विझी कार्रवाइयूं करायूं। शारी बलोच के मुर्तज़ जे दबा सबबि आपकाती धमाके ते मजबूर कयो वियो। दाद बख्श के हमले जे मरकज़ी जवाबदार ज़ेब मजीद ब्रिगेड जे हेडक्वार्टर में तरबियत ॾिनी। दहशतगर्दनि जो नेटवर्क ॿियनि मुल्कनि में पकड़ियल आहे। केर बि पाण खे रियासत खां वॾो न समझे। दहशतगर्दी में मुलविस अंसरनि खे सख़्ती सां चिथियो वेंदो। Why should I waste my time here in the Security Council? You can take your Security Council. Here you are. I'm going. जुल्फ़िकार अली भुट्टो एक नहीं है, 2 जुल्फ़िकार अली भुट्टो है। एक जो यहाँ खड़ा है और दूसरे आप। मुकम्मल दस्तूर, वो भी कौमी का बना हुआ वो दस्तूर जिसमें जमहूरियत की हिफाजत लोगे खुदा की कसम करोगे। भुट्टो की हुकूमत खत्म हो चुकी है। सारे मुल्क में माशाअल्लाह नाफिज कर दिया गया है। पीपल्स पार्टी के बानी चेयरमैन ऐं अॻूणे वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी जमहूरी हुकूमत राताए खे 45 साल मुकमल। मुल्क जी पहिरीं चूंडियल अवामी हुकूमत धाड़ो हणी क़ाइद अवाम खे गिरफ़्तार कयो वियो। पीपल्स पार्टी पारां समूरे मुल्क में कारो ॾींहुं मल्हायो वियो। मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं ऐं तक़रीबूं कोठाए शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी जमहूरियत लाइ ॾिनल क़ुर्बानियुनि ते खेसि बेटा पेश कई वई। सिंध असेंबली में अॻूणे आमर जनरल ज़िया पारां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी चूंडियल हुकूमत जो तख़्तो ऊंधो करणु जमहूरियत राताए ख़िलाफ़ पेश कयल ठहराव यकराए मंज़ूर। हुक्मरान धुर समेत PTI जे GDI ऐं MQ मेंबरनि जो चवणु आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिन मुल्क खे मुतक़ाए आईन ऐं एटमी ताक़त बणायो। अहिड़ो कमु को गैर मामूली लीडर ई करे सघे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त जमहूरियत ख़ातिर पीपल्स पार्टी जे जियालनि ठाहीअ खे त क़बूल कयो पर कंधे न निभाए। मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो शहीद जमहूरियत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो समेत उन्हनि समूरनि सियासी कारकुननि शागिर्दनि मज़दूरनि सहाफ़ियुनि खे बेटा पेश करे थो जिन 1973 जे आईन ऐं जमहूरियत जी बहालीअ लाइ शहादतूं क़बूल कयूं ऐं जबर ऐं तशद्दुद बर्दाश्त कयो। 5 जुलाई जे मौक़े ते पंहिंजे पैगाम में आसिफ अली ज़रदारी चयो आहे पीपल्स पार्टी सदाईं मुल्क खे बहराननि मां ॿाहिरि कढियो। जॾहिं बि आईन ऐं जमहूरियत ते हमिलो थियो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत ऐं कारकुननि जमहूरियत जो भरपूर दिफ़ा कयो। पीपल्स पार्टी के चेयरमैन ऐं पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे 5 जुलाई 1973 क़ौमी तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। 45 साल अॻु अॼोके ॾींहं ते चूंडियल हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो वियो जंहिंजो नतीजो पाकिस्तान अॼु ताईं सियासी मुआशी ऐं मुआशरती बीमारियुनि तौरु भोॻे रहियो आहे। आमरियत सदाईं पाकिस्तान ऐं इंतहा पसंदी ऐं क्लाशनकोफ कल्चर खे हाथी ॾिनी। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क खे आज़ाद करे बालिस तरफ़ वठी वियो पर अॼोके ॾींहुं संदसि हुकूमत ख़त्म कई वई। मौजूदा हुकूमत जो नज़रियो सिर्फ़ पैसो आहे। पैसे लाइ अमेरिका खे हवाई अॾा बि ॾेई सघनि था। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे मुल्क दुरुस्त अॻिते हली रहियो हो त साज़िश कई वई। मुख़ालिफ़नि खे अंदाज़ो हो त अवाम PTI सां गॾु खेनि भित सां लॻाए वियो त हू सभु कुझु क़ौम आॾो रखंदो। हू चुप न करे आहे जो मुल्क खे नुक़सान न थिए। पाकिस्तान तहरीक इंसाफ पंजाब में हमजा शहबाज तरफा बिजली मुक्त करण वारे ऐलान खिलाफ सुप्रीम कोर्ट के खत लिखी छॾियो। फवाद चौधरी सुप्रीम कोर्ट के रजिस्ट्रार के खत लिखी चयो 1 जुलाई ते अदालत
पंजाब के बहरान न बचाइण लाइ फार्मूलो वाज़े कयो। पैकेज जो ऐलान करे हमज़ा शहबाज अदालती हुक्मनि जी भञकड़ी करे रहियो आहे। पीटीआई खे हमज़ा जी इनफरादी ऐं सरकारी किरदार ते ख़दशा आहे। इलेक्शन कमीशन पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज तरफ़ां मुफ़्त बिजली वारो ऐलान ज़ाब्ता इख़लाक़ पर अंदर करार ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान मूजिबि मुफ़्त बिजली जो ऐलान ज़ाब्ता इख़लाक़ जी भञकड़ी न आहे। सदर मरियम नवाज़ चयो पंजाब में गरीबन के मुफ्त बिजली ॾियण वारे ऐसन कदम के अदालत में खणी वञण बदिरां केपी जे गरीब माण्हुनि खे मुफ्त बिजली फराहम कई वञे। छा केपी हुकूमत के पितरा खान के पालण ऐं उन जो ख़र्च खणण लाइ रखियो वियो आहे? महिनत करियो, साड़े न करियो। मिठी में इलाइक़े वासिन मुर्सी करे टिन शिकारियुनि खे पकड़े वरितो। 7 मारियल हरण हथ ॻोठ रंगीलो वेझो मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ॻोठाणनि शिकारियुनि जी रसा रोक कंदे 3 शिकारियुनि गनी नोड़ी, अली अहमद मंगरियो ऐं सलाम बारी खे पकड़ियो। 2 शिकारियुनि खे फरार थी विया। वाक़े जो केस दाख़िल। केस में नायाब हरणनि जो शिकार ऐं ॻोठाणनि ते हमले जा कलम शामिल। सूबाई वज़ीर नासिर शाह वाक़े जो नोटिस वठंदे लापरवाही जो नोटिस वरितो। झंगली जीवत खाते जो अमलो मुअतल। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा सां तुर्कवरी फौज जे कमांडर जी मुलाक़ात गॾियल दिलचस्पी ऐं पेशवराणे मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि, दिफ़ाई सिक्योरिटी सहकार खे वधीक हथी ॾियण ते गौर वीचार, दहशतगर्दी जे ख़ात्मे ऐं तरबियत वारनि मामलनि ते वधीक राब्ता वधाइण ते इतफ़ाक़। ISPR मूजिबि आर्मी चीफ जो चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि विच में तारीख़ी, सक़ाफ़ती ऐं मज़हबी हवालनि सां वेझा लाॻापा आहिनि। पाकिस्तान तुर्की सां लाॻापनि खे ख़ासि अहमियत ॾींदो आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर बाबर गौरी खे अदालत दहशतगर्दी तोड़ अदालत 7 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस बाबर गौरी खे हथकड़ी हणण खां सवाइ पॉइंट सीट ते विहारे अदालत में पेश कयो। पुलिस जो चवणु आहे त बाबर गौरी ते साइड सुपर हाईवे थाणे ते चिड़ ॾियारींदड़ तक़रीर में सहूलियतकारी जो इल्ज़ाम आहे। सिंध जे समाजी भलाई खाते में औरत ऑफिसरनि खे हिरासत करण जो वॾो केस साम्हूं अची वियो। FIA औरत ऑफिसरनि खे हिरासत करण जे इल्ज़ाम हेठि 2 मुलाज़िमनि खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदारनि में असिस्टेंट सोशल वेलफेयर ऑफिसर साकिब शेख ऐं जूनियर क्लर्क आदिल मेमून शामिल। ज़रियनि मूजिबि जवाबदारनि ते 35 खां वधीक औरत ऑफिसरनि जा नंबर फैश वेबसाइटुनि ते अपलोड करण जो इल्ज़ाम। कराची में IBA टेस्ट पास कंदड़ उस्ताद उम्मीदवारनि जो सिंध असेंबली 12 बरसात दौरान धरणो। नौजवान प्रेस क्लब खां थींदा सिंध असेंबली 12 पहुता त पुलिस खे अॻिते वधण खां रोके वरितो। पुलिस ऐं एहतजाज कंदड़ में चकरियूं। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त सॼी सिंध में 3700 उस्ताद भर्ती थिया, जिन खे न सालियानी इंक्रीमेंट मिले थी ऐं नई मुस्तक़िल कयो वञे थो, चैन पको कयो वञे। मदेजी में कार इल्ज़ाम हेठि भाउ सां भेण क़तल। गरीबाबाद पाड़े में जवाबदारनि पंहिंजी भेण फौजिया जतन खे क़तल करण बाद फरार थी वियो। पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾी। सखर बसां मेयर ऐं शेख बिरादरी जे 2 धुरनि विच में जहिड़ो फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो, 2 ॼणा ज़ख़्मी। 2 धुरनि में मामूली ॻाल्हि सां जहिड़ो थी पियो। हथियारबंद जी फायरिंग में अवैस मेहर मारिजी वियो। इतला अतर ऐं अला रखियो ज़ख़्मी थी। रानीपुर जी शहबाज कॉलोनी में 8 ॾींहं अॻु अगवा थियल मासूम आदेश कुमार बाज़ियाब न थियो। पुलिस जो मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ायूं। शक में केतिराई माण्हू गिरफ़्तार। सईदाबाद में गोठ इब्राहिम काका वासी नौजवान नवीद काका के कराची पुलिस पारां मुक़ाबलो ॼाणाए मारण ख़िलाफ़ वासन ऐं कॉम्पर्स अॻवाननि जो एहतजाजी मुज़ाहिरो। संदन चवण त नवीद काका जो वालिद ASI अलिहार उर्फ़
यार मोहम्मद ताका नकीबुल्लाह महसूद जे कत्ल केस में बेगुनाह 4 सालन खां जेल में कैद आहे। नवीद खे कूड़े मुक़ाबले में क़त्ल कयो वियो आहे। वाक़े जी जांच करे इंसाफ़ फराहम कयो वञे। घोटकी मां 3 ॾींहं अॻु अगवा थियल 2 ॼणनि जी बाज़ियाबी लाइ थाणे आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो। एहतिजाज में शहरी इताद सिविल सोसाइटी मुग़वियुनि जा वारिस ऐं शहरी शरीक मुग़वी शफ़क़त मेमण ऐं सनी राजपूत जी बिना देर बाज़ियाबी जो मुतालबो। थोरो नारो वेझो ॻोठ बिलावल हालेपोटो वासी पौरत जे 3 वरहनि जी न्याणी घुमण फिरण खां लाचार, डॉक्टरनि पारां पोलियो जो शक ज़ाहिर। ज़ोया हालेपोट जे वालिद पारां हुकूमत के डॉक्टरनि जी टीम उमाणे ॿाड़ी जो सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जी अपील। पाकिस्तान जी रहमदिली भारतीय जहाज के हादसे खां बचाए छॾियो। भारत जे मुसाफ़िरनि सां भरियल बोइंग 737 जहाज जी फ्यूल टैंक लीक थियण सबबि कराची एयरपोर्ट ते हंगामी लैंडिंग। भारतीय पायलट जी दरख़्वास्त ते पाकिस्तान लैंडिंग जी इजाज़त ॾिनी। मुसाफ़िरनि खे जहाज़ मां ॿाहिरि न निकिरण जी हिदायत। भारतीय मुसाफ़िर जहाज़ स्पाइस जेट दुबई खां नई दिल्ली वञी रहियो हो। जहाज़ में 100 मुसाफ़िर सवार। बहादुरी जा दास्तान सरजींदड़ ऐं भारत के ॾींहं जा तारा ॾेखारे छॾींदड़ कैप्टन कर्नल शेर खान जो 23हों शहादत जो ॾियारो मल्हायो वियो। कैप्टन कर्नल शेर खान जी बहादुरी जो एतिराफ़ भारत पिणु करे चुको। IGFC मेजर जनरल आदिल जामी सवाबी में शहीद कर्नल शेर खान जी क़बर ते गुलनि जी चादर चाढ़े सलामी ॾिनी। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन्निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन्निअमत लक वल मुल्क لا شريك لك لبيك اللهم لبيك لبيك لا شريك لك لبيك لبيك إن الحمد والنعمة لك والملك لا شريك لك لبيك اللهم لبيك لبيك لا شريك لك لبيك। हज जा रुकन अदा करण जी शुरुआत सुभाणे खां थींदी। कोरोना वायरस जी वबा बाद पहिरियों भेरो 1.5 लख पांधीड़ा हज जी सादत माणींदा। 8.5 लख परॾेही शहरी भी शामिल। सामूरी दुनिया में हज पांधीड़नि जे सऊदी अरब आमद मुकम्मल थी चुकी।